कश्मीर वज़ीर आला सिंध मुराद अली शाह चयो आहे त रावी में पाणी वधी रहियो आहे। असां सुपर फ्लड जी तयारी करे रहिया आहियूं। सुपर फ्लड 9 लख क्यूसेक जो हूंदो आहे। जेतोणीकि असां उमेद था कयूं त एतिरो पाणी न ईंदो। सुपर फ्लड सबबि कचो पूरो बुॾिजी वेंदो। सिंध इंतिज़ामिया समूरे कचे खे ख़ाली कराइण जी तयारी में आहे। असां वटि सभिनी आबादीअ जा नक्शा, माण्हुनि जो अंग ऐं मवेशी जा तफ़सील मौजूदु आहिनि, जेके ज़िले इंतिज़ामिया खे ॾिनी। PPPDM खे ताउन जी हिदायत कई वई आहे त पाक बहरी फ़ौज वॾी मदद कई आहे। इन जो कमांडर हिन वक़्तु असां सां गॾु आहे। पाक फ़ौज ऐं DG रेंजर्स सां राब्ते में आहियूं। असांजी पहिरीं तरजीह इंसानी जाननि ऐं मवेशी जी हिफ़ाज़त आहे। बंद खे कंहिं बि हंध खां टुटण खां बचाव ज़रूरी आहे। पंजाब में शगाफ़ लाइण लाइ जाइ ॾिनी वेंदी, जिते पाणी वापसि दरिया में तेज़ी सां अचे थो। सिंध जी ज़मीन दरिया खां हेठि आहे, तंहिं करे पाणी वापसि दरिया में जल्द नथो अची सघे। दरियाए सिंध जे राइट बैंक ते 6 हसास हंध आहिनि, जिन में के बंद जो हिसो सभ खां वधीक ख़तरे में आहे। दरिया जी लपेट बैंक ते शाहीन बंद हसास आहिनि। जेकॾहिं 8 या 9 लख पाणी आहे त शाहीन बंद बची न सघंदो। उन बंद खे हर हालत में बचाइण असांजी अवलिन तरजीह आहे। अञा वक़्तु आहे, उन खां पोइ बि 5 ॾींहं में पाणी हिते पहुची वेंदो। पाणी माण्हुनि ऐं मीडिया खे दरख़्वास्त आहे त जंहिं वक़्तु अचे त इंतिज़ामिया सां सहकार कनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।